अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में भली कार आवां यासिर अहमद स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब पंहिंजो अॼु कल्ह जेको शहबाज शरीफ़ साहब पूरो विज़िट करे विया, उन खां पोइ अॼु शहबाज शरीफ़ साहब पंहिंजी हिकिड़ी ॾिनो हिकिड़ो क्लियर त छा सिंध में सूरत हाल आहे। हुनजो जेसिताईं सिंध जा जेका पाण में ॻाल्हि कनि, जेका तव्हां ॻाल्हि शुरू खां कयो था पिया त दग न खुलंदा, जेसिताईं ड्रेनेज सिस्टम सही न थींदो तेसिताईं सिंध में पाणी बीठो रहंदो। पर एवान ज़रात वारा इल्ज़ाम हणनि था पंहिंजे इरीगेशन डिपार्टमेंट ते, कामूरन ते। जी मियाँ शहबाज शरीफ़ साहब कल हिते आयो, टे चारि चक्कर करे वियो आहे सिंध जा प्राइम मिनिस्टर साहब। ऐं कल्ह हुन ॾिठो त CM साहब ऐं नादिर मक्सी साहब यानी हुकूमती ज़िम्मेवारनि जे विच में ख़ुदि जेको आहे को क्लैरिटी न आहे त पाणी निकिरंदो किथां ऐं कीअं निकिरंदो ऐं किथां, मतिलबु उन खां क्लैरिटी न आहे। त शायदि शहबाज शरीफ़ साहब इहो इंप्रेशन खणी वापसि इस्लामाबाद वियो ऐं वफ़ाक़ी काबीना जे हुन खां पोइ हुन फ़ैसिलो इहो चयो त भई जेके ड्रेनेज सिस्टम आहे उनखे जेसिताईं खोलबो न, जेसिताईं ठाहिबो न ऐं सही न कबो तेसिताईं सिंध में पाणी जी तबाही रहंदी ऐं पाणी बीठो रहंदो। मियाँ शहबाज शरीफ़ इहो बि चयो प्राइम मिनिस्टर त असांखे पंहिंजे ब्लंडर्स मां, ब्लंडर खे ग़लतान चइजे, हिकिड़ी ग़लती थींदी आहे पोइ हिकिड़ो मिस्टेक थींदी आहे पोइ हिकिड़ो ब्लंडर थींदो आहे, त तव्हां जेके चवंदा आहियो त ग़लतान थी वियो, वॾी ग़लती, उन मां सिखणु खपे। बेशक अगरि असीं 2010 में सिखी वञूं हा, अगरि असीं 2011 में सिखी वञूं हा, ऑफकोर्स सिंध जी जेको ड्रेनेज आहे, सिंध जी इरीगेशन आहे, सिंध जो पाणी जो निकास आहे, ही काफ़ी हद ताईं प्रोविंशियल सब्जेक्ट आहे, हिन फेडरल गवर्नमेंट जो कुझु अचे न वञे। पर ही LBOD ऐं RBOD टाइप जेके बलाऊं आहिनि असां वटि, इहे शुरू में वफ़ाक़ी हुकूमत ठाहे ॾिनियूं। सो ऐं सॼे पाकिस्तान जो जेको ड्रेनेज आहे, सॼो पाणी जेको आहे आख़िर में सिंध मां ई लंघणो आहे। इहो मसइलो आहे, पुछड़ी में हुजण जा नुक़सान ई नुक़सान आहिनि। यानी अगरि मथे पाणी न आहे त जेके अपर राइपेरियन आहिनि, जेके मथियां आहिनि, उहो पाणी रोकीनि था। अच्छा, पाणी इज़ाफ़ी आहे, हाणे ॾिसो न, अपर राइपेरियन इंडिया आहे, इंडिया वटि वधीक पाणी अचे थो, हू छॾे ॾिए थो त भले पाकिस्तान वठे, घटि पाणी हुजे थो हू पाणी रोके थो। पोइ पाकिस्तान जे अंदरि KP में त रोकण जी एतिरी गुंजाइश न आहे, पंजाब रोके थो, सिंध में अपर सिंध में रोकिजे थो। त जिथे जिथे टेल में जेको बि सिंध पाकिस्तान जी टेल में आहे पाणी जे हिसाब सां, त सुके बि सिंध थो। ऐं पोइ अगरि पाणी ज़ाहिर आहे, अगरि वाधू पाणी आहे, को दरिया में पाणी वाधू आहे या जबलनि मां पाणी पियो अचे, बलूचिस्तान हुजे, पंजाब हुजे, KP हुजे, उनखे फिरी घिरी सिंध मां ई लंघणो आहे। हा, सॼे पाकिस्तान जो पाणी सिंध खे समुंड ताईं पहुचाइणो आहे। सिंपल ॻाल्हि आहे न। ऐं इहो ई कुदरती जेको हज़ारे सालनि खां इहो ई प्रोसेस आहे। इंडस सिविलाइज़ेशन त हाणे ॻाल्हि इहा आहे त असां त इन हिसाब सां असांजो जेको हीउ ॿार आहे, हीउ कुझु वफ़ाक़ी सरकार खे बि पंहिंजे सिर खणणु खपे। पर हाणे ॻाल्हि उहा ई आहे त वापडा जेके विच में इन्वॉल्व थींदी, जेको वाटर मैनेजमेंट गवर्नमेंट लेवल ते करे थी, हुनजा पंहिंजा हिकिड़ा सुनहरी आइडियाज़ हुजनि था। डैम ठाहे छॾियो, फलाण करे छॾियो, स्मॉल डैम्स ठाहे छॾियो, बिग डैम्स ठाहे छॾियो, अलाए छा हिते को बैराज ठाहिण जी ॻाल्हियूं पिया कनि, हिते ठठे वारे पासे ते हिकिड़े अजीबो ग़रीब हुननि जा हिकिड़ा मेगा, छाकाणि त इन करे ज़ुल्फ़कार अली भुट्टो वापडा खे वाइट एलिफेंट बि चयो हो, त हीउ हिकिड़ो हिन जा पंहिंजा हिकिड़ा मिलियंस ऑफ डॉलर्स जा हिकिड़ा मनसूबा हुजनि था। त अलाह करे त असांजा इंजीनियर ऐं हू ठहनि बि पाण में। ऐं जेसिताईं ही मियाँ शहबाज शरीफ़ जी ॻाल्हि ते अमल थिए, यानी ड्रेनेज ठीकु कयो वञे, तेसिताईं हाणोको पाणी कीअं निकिरे इहो वॾो मसइलो आहे। त हिकिड़ा सो हिन लिहाज़ा शॉर्ट टर्म स्ट्रैटेजी बि हुजणु खपे, हिकिड़ी लॉन्ग टर्म स्ट्रैटेजी, हिकिड़ी शॉर्ट टर्म स्ट्रैटेजी। ॿियो मसइलो आहे त 10 महीननि खां पोइ वरी मॉनसून ईंदड़ साल 2023 में ईंदो जुलाई में, त 10 महीननि में छा असीं पंहिंजी ड्रेनेज ठीकु करे वठंदासीं। लिहाज़ा जेको ॾींहुं गुज़रे पियो उहो अॼु लाइ बि असां लाइ हानिकार ऐं नुक़सानदेह थिए पियो, तबाही अचे पई, माण्हू बीमार थियनि पिया, माण्हू बुख मरनि पिया। ऐं अॼु त थियो पियो सभु, पर 10 महीननि खां पोइ ख़ुदा न ख़ास्ता हिन जी जेका रिपीटेशन थियण जी इम्कान आहे, उनजो टेंशन अलॻि हुजणु खपे। जी कॉलर सां गॾु न्याज़ चन्ना नवदुरमा। जी चन्ना साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम अली काज़ी साहब। वालेकुम सलाम। साईं तव्हां TV बंदि करे सवाल कजो। असांजी कॉलर ते ॿियो कॉलर शफ़क़त खोसो जैकबाबाद मां। जी खोसो साहब, छा चवणु चाहींदा?
साईं अली काज़ी साहब खां मुंहिंजो इहो सुवाल आहे त जेकाबाद ज़िले जे हिकिड़े शहर जे शहरी सीशन कोर्ट में दरख़्वास्त जमा कराई त 4 करोड़ 70 लख रुपया जेकाबाद ज़िले इंतज़ामिया बरसाति मुतासिरीन में ख़र्च कया आहिनि। जॾहिं त सीशन जज सभिनी ज़िली अमलदारनि खे घुराए उन्हनि रिपोर्ट पेश कई, उहा रिपोर्ट उन रद्द कई। हाणे 4 करोड़ 70 लख मां असांजे जेकाबाद में कंहिंखे टेंट बि न मिली आहे, माण्हू रोडनि ते बेयारो मददगार वेठा आहिनि। चांवरनि जो जेको बिरयानी जो ॿुधाइनि था 3 लख रुपया रोज़ DC साहब वटि बिल ठहे थो, उहो बि चांवर बिरयानी कंहिंखे न मिलियो। ऐं जेके मुखीर हज़रात आहिनि शहीद बुटो वारा या ॿिया उहे कैंप मायूं वेठा आहिनि माण्हुनि जी मदद लाइ, उहा जेका कैंडिडेट आहे उहे बि ज़िले ई सियासतदाननि ॾे वञे थी ऐं हुकूमत काउंट करे थी त असां हे कमु करायूं था। जॾहिं त जेकाबाद जूं अहिड़ियूं यूसियूं आहिनि जंहिंमें करीमबख्श कोसो बाहू कोसो मुख़्तलिफ़ यूसियूं आहिनि, उते माण्हुनि खे खाइण लाइ मानी बि न आहे, उहे फाथल आहिनि, उन ताईं अॼु ताईं पुॼी बि न सघिया आहिनि। त इन जे लाइ तव्हां पूरे सिंध में इहा ई सूरत हाल आहे, तव्हां छा सम्झो था त इहा सूरत हाल रही त सिंध जो छा असरु हूंदो? ठीकु आहे साईं। दिलीप कुमार मेड़ मां। जी दिलीप साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मेड़ खां दिलीप कुमार पियो ॻाल्हायां। जी साईं। अस्सलाम वालेकुम। जी साईं, वालेकुम अस्सलाम। हा, मेड़ खां दिलीप कुमार पियो ॻाल्हायां। जीअं त असांजे शहर में जेको आहे हिन महिल रिंग बंद ॿधल आहे ऐं असीं उन रिंग बंद जे अंदरि पिया रहूं, 10 फुट जे रिंग बंद में। ऐं उन जे लाइ मुंहिंजो इहो चवणु आहे त मेड़ जो जेको रिंग बंद ॿधल आहे उन खां पोइ जेकी ॿाराड़ी मेड़ में लॾे आई आहे उन जे लाइ ॾिसण लाइ हिकिड़ो क़यामत खे मंज़रु आहे। जिन वटि बुख बदाली आहे, टेंट न आहे रहण जे लाइ, ऐं उन्हनि जे लाइ को दवाउनि जो को बंदोबस्तु न आहे थियलु। ऐं असांजी जेकी बि बिरादरियूं आहिनि टोटली हिंदू बिरादरी सां गॾु ॿियूं बिरादरी, उन्हनि माण्हुनि जी हर क़िस्म जी मखीर हज़रात सहायता पिया कनि ऐं को बि इदारो जेको आहे सो उन्हनि जी सहायता करण लाइ तयारु न आहे। जेकॾहिं असीं सभु अवाम गॾिजी उन्हनि भाइरनि पंहिंजनि जी मदद कयूं था त हुकूमत सां टैक्स छाजी थी वसूल करे, ऐं असां सां उन सां गॾु जेके बि इदारा आहिनि उहो को इदारो नज़र नथो अचे त को इदारो जेका हुननि जी का सहायता करे। असांजो ठीकु आहे दिलीप साहब। जी हाणे यासिर जेको आहे त पहिरीं खोसो साहब जो फ़ोन आयो हुनजो त DC साहब हेतिरो ख़र्च करे पियो ऐं माण्हुनि खे न पियो मिले, बकौल खोसे साहब जो। जी हा। मेहड़ टेक्निकली अपर सिंध थियो, पर अगरि दादू ज़िले जे हिसाब सां ॿधूं ऐं दादू मां त माना विचोलो विचोलो, ठीकु, जेको मां अपर पोइ सेंट्रल विचोलो सिंध मां तव्हां आई पाण खे हिन 5 मिंट। ऐं हींअर थोरी देरि अॻु हिकिड़ी टाइम न्यूज़ ते ख़बर हली पई त डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा हिकिड़ी वीडियो रिलीज़ कई आहे त बदीन में के हंधि इलाही सारो ही टेंट्स ऐं जेके आहिनि माल पियो आहे रिलीफ जो, उहो को DC बदीन रिलीज़ न पियो करे, माना लाड़। सो उत्तर विचोलो लाड़ टिनी हंधनि तां हिकिड़ी कंप्लेन अचे। हलो फहमीदा मिर्ज़ा खे पाण मिसाल गवर्नमेंट चए अपोज़िशन, अरे खोसो साहब ऐं हीअ जेको दिलीप साहब इहे कहिड़ी अपोज़िशन आहिनि। ऐं हू बि अहिड़ो ॻाल्हि कीअं कंदी डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा बि जेका बिल्कुलु बेबुनियाद हुजे। सो चवण जो मक़सदु इहो आहे त ही मां जेको बार बार गुज़ारिश करे रहियो हुउसि त एतिरो मैसिव क़िस्म जो ही क्राइसिस क्रिएट थियो आहे जेको ख़ुदि हुकूमत बि चए पई हिन में सिर्फ़ु तव्हां पंहिंजी सरकारी रेवेन्यू मिशनरी ते, यानी DC ऐं हाणे त उहो कोन रहियो आहे न, डिप्टी कमिश्नर वटि मजिस्ट्रियल पावर्स त न रहिया आहिनि। सो DC ऐं ADC ऐं असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकारनि ते ऐं तपेदारनि ते अगरि तव्हां टोटली रिलाए कयो पिया त उन में दानिस्ता ऐं नादानिस्ता ही रिलीफ ओतिरो रिलीफ जो वर्क जेको आहे ओतिरो इफेक्टिव थी नथो सघे। हिन में तव्हांखे ॿियनि धुरियुनि खे इंगेज करणु खपे। ॾिसो आउं इहा बि सम्झी सघां थो, मिसाल को DC हींअर मुंहिंजो शो ॾिसी रहियो हुजे त हू चए त काई साहिबु बादशाही ॻाल्हियूं थो करी, हिते जेका आहिनि मूं वटि 2 लख माण्हू आसिरे में वेठा आहिनि, मुंहिंजे गोदाम में पियो आहे 5000 माण्हुनि जो खाधो, ऐं कीअं खणी वञा भाई? त हुनजा बि त पोइ मैकेनिज़म हुजणु खपे न। ऐं तव्हां पर्दा पर्दा कयो छो वेठा आहियो? ॿाहिरि अची ॿुधायो न माण्हुनि न आहे असां वटि जेके बि शइ आहे जेका रियालिटी आहे। त ॻाल्हि इहा आहे त हिन सॼी ऐं हिन में तव्हां जेको रिलीफ करणु चाहे पियो हुन लाइ बि टास्क आहे त पाण वञी कैंप ते ॾे, न त सरकार खे ॾे। हाणे सरकार खे माण्हू नथा ॾियणु चाहिनि फॉर सम रीज़न और अदर, मर्ज़ी आहे माण्हू जी। ठीकु आहे।
हाणे ही जेके ईदी ऐं ही सैलानी ऐं ही फलाणा ही ढिमकाणा हाणे इन्हनि जी एतिरो इफेक्टिवली ही न पिया करे सघनि। सो इशू आहे हिन में इंगेज करणु खपे आहे सरकार खे। सरकार जी मर्ज़ी आहे, सरकार जी मर्ज़ी आहे। बाक़ी दिलीप साहब जो जेको ही सुवाल आहे त सही इहो टैक्स सरकार छो थी वठे, अगरि असांखे पाण ई पंहिंजे सिंधवासियुनि जी मदद करणी आहे त दिलीप साहब त उहो त तव्हां ही तबाही न बि आयल हुई त बि सरकार अलाए छा जा पैसा वठे थी। पाणी असीं ख़रीद करे पियूं था, अगरि जेको अफोर्ड करे सघे थो, तालीम जेको अफोर्ड करे सघे थो पंहिंजे ॿारनि खे निजी स्कूल में पढ़ाए थो, हेल्थ पंहिंजे ख़र्च ते इलाज कराए थो। बाक़ी हवा जा पैसा वठनि था त हवा तव्हां वठो था पाकिस्तान में अंदरि टैक्स ॾियो। जी हा, कॉलर हिन सां गॾु जावेद समूह नगर पाकर मां। जी समूह साहब छा चवणु चाहींदा? साईं जेका हींअर हिन ताज़ा इहा फ्लड आई आहे, इन जे करे जेका सिंध में तबाही थी आहे, इन जो को वेझण में मिसाल न पियो मिले। एतिरी तबाही थी आहे, तमामु घणी तबाही थी आहे। उन जे करे जेको सॼो जेको सिस्टम आहे या जेको आहे उहो सॼो तहस नहस थी वियो आहे। ऐं उन जेको असां वटि हिकिड़ी प्लानिंग आहे उहा बाक़ाइदे हिकिड़ी प्लानिंग न आहे। 2 वक़्त जी जेको मानी पहुचाइनि पिया या राशन ॾियनि पिया, इहो जेको आहे मसइले जो हल न आहे। ऐं उन जे करे जेको उन जी लाइ प्रॉपर जेका प्लानिंग आहे उहा न आहे। ऐं उन जे लाइ इहो आहे त मूंखे वेझी का अहिड़ी का शइ यादि कोन थी अचे। इहो सिर्फ़ु जेको आहे अॻु में वर्ल्ड वॉर 2 जेका थी उन में अहिड़ी तबाही जेका आई उहा यूरोप में थी, पर उन वक़्तु जेको अल्फर्ट मार्शल उन हिकिड़ो प्लान हुओ जंहिं तहत UK आहे या USA आहे या फ्रांस आहे, उहे सभु उन ते मुतफ़िक़ थी बाक़ाइदे उन ते अमल कयूं। ऐं उन खां पोइ जेको आहे यूरोप एतिरी तरक़ी कई जो सॼी दुनिया खे लीड करणु शुरू कयो। ऐं मूंखे इन में उन सां गॾो गॾु जेका सिंध में जेको आहे लीडरशिप जो हिकिड़ो फ़ुक़्तार नज़र पियो अचे। उन्हनि वटि बाक़ाइदे हिकिड़ी का स्ट्रेटेजी न आहे त उन्हनि खे जेके मुतासिर आहिनि, बोर्ड मुतासिर आहिनि, उनखे रिहेबिलिटेट कीअं कजे, रिहेबिलिटेशन लाइ कीअं कमु कजे। तव्हां छा था सम्झो त इन जो को जेको आहे सो हल आहे या अॻिते जेको आहे इन जो हल कहिड़ो थींदो? छाकाणि त हिन जा जेके असरात थींदा या असरात जेके थींदा उहे सदियुनि ताईं रहणा आहिनि। ठीकु आहे साईं, बिल्कुलु। प्यार अली लाशारी टंडो मोहम्मद ख़ान मां। जी लाशारी साहब छा चवणु चाहींदा? हेलो जी साईं ॻाल्हायो, आवाज़ु अचे थो। हेलो सर। जी साईं। हेलो सर। साईं जी सवाल कयो, ॻाल्हायो। सर असांजो मुतालबो आहे त हिकिड़ी साइड ॿुधूं पिया टीवी ते तव्हांजो प्रोग्राम हले पियो, तव्हांखे बि ख़बर आहे त सॼो मुल्क ऐं बलोचिस्तान साइड अपर सिंध सॼी ॿुॾी वई आहे। ॾिसूं था लाड़ सिंध जेका लाड़ साइड के इलाइक़ा माना शुरू खां वठूं ख़रीब जी पोखी थी आहे तीअं पाणी लाता अॼु ताईं लाता। इहो कहिड़ो मसइलो आहे? असांजो इमाम आहे जेको केनाल आहे, हिन मां 2 केनाल निकिरनि था ॾामशोरे मां, 2 गोनी वॾा, उन्हनि खे अञा ताईं बंदि रखियो आहे। ख़ासि दुश्मनी हिननि जी दारोगनि जी, ऑफिसरनि जी। ॿियो पार्टी जो जेको शहूर आहे, पीपल्स पार्टी वारा कामोरा जेके आहिनि असांजे भाउ खे न अञा ताईं बंदि करायो वेठा आहिनि। हाणे वेरूं थियूं आहिनि सारियुनि जूं, वञी 7 महीने में वेरूं कयूं आहिनि जेके 5 महीने में थींदियूं आहिनि। अॼु ताईं बंदि आहे। असांजूं लिफ्टूं हलनि पियूं, अची ॾिसो तव्हां। विद्या जी मोकिलियो अली काज़ी खे फाल आहे असांजो माना अर्ज़ा मोतबाना। ठीकु आहे साईं। सही समूह साहब नगर पाकर मां चयो, ॿियूं त सभु उन्हनि हिकिड़ी हवाला ॾिना, पर हिकिड़ी ॻाल्हि चयूं त सही हीअ जेको रिलीफ ॾियनि पिया हिन सां हफ़्तो 2 सां कमु न हलंदो। ऐं त चवां सही हफ़्तो 2 ते गुज़ारे वठूं, माण्हू बुख में मरनि पिया, लिटरली मरनि पिया। अॼु पंहिंजे अख़बार में ख़बर पढ़ी पई त माण्हू बुख विके मुआ आहिनि। मुआ हिकिड़ी छोकिरी सो हिकिड़ी ॿारड़ी जेका। सो फ़िलहालु त इहो बि हिकिड़ो वॾो टास्क आहे त माण्हुनि खे भला हफ़्ते जी या हिकिड़े वेले जी या 3 वेलनि जी मानी मिले। समूसा हिनखे छाकाणि त पहिरीं हिकु धकु लॻे थो त पहिरीं त तव्हां हुनखे फर्स्ट एड ॾियो था त हीअ रिहेबिलिटेशन ऐं हीअ सभु ॻाल्हियूं त बाद जूं आहिनि, अलाह करे थियनि। असां वटि त जेके मतिलबु मुंहिंजो ख़्यालु आहे त रिलीफ जो मसइलो बिल्कुलु पहिरीं त रेस्क्यू आहे, त जेके पाणी फाथल हुआ उहो निकिता आहिनि या न निकिता आहिनि सभु, पोइ हुननि खे रिलीफ ॾियणु आहे, पोइ हुननि जी रिहेबिलिटेशन ऐं हीअ सभु ॻाल्हियूं त बाद जी मंज़र। ऐं पोइ इहो आहे त हीअ जेको छा क्राइसिस ओवर थी वियो आहे छा? अञा ॾिसो शुक्र आहे त मथे दरिया ते प्रेशर घटिजी वियो आहे गुड्डू ऐं सखर ते, पर हाणे प्रेशर ईंदो कोटड़ी ते। हाणे हिते वरी हिकिड़ी सिचुएशन क्रिएट थी सघे पई, छाकाणि त मंछर जो पाणी बि नेठि फिरीगिरी जिथां बि कट लॻा आहिनि मंछर खे, ऐं उहो मंछर जो कट हाणे वॾो थी वियो आहे, अलाए केतिरा लॻंदा अञा मंछर खे, उहो पाणे लॻंदा। हाणे मंछर खे बचाइणु त मंछर हिकिड़ो वॉटर बम थी वियो न, त हाणे उहो बम फाटो आहे त फिरीगिरी वरी दरिया में ई अचिणो आहे न कंहिंखे।
त दरिया में ईंदो त हीउ कोटड़ी वटि प्रेशर वधंदो। हाणे ख़ुदा ख़ैर करे पोइ कोटड़ी ते प्रेशर वधंदो त ज़ाहिर आहे हिन पासे जेको लाड़ वारे आहिनि, स्पेशली सजावल जो हर दफ़े ई हिकिड़ो प्रेशर अची वञे थो, डपु पैदा थी वञे थो। सजावल कई दफ़ा असां वटि ही तबाही आई आहे सजावल में। त हिकिड़ी मसइलो त इहो आहे त फ़िलहाल त पाणी कढिजे कीअं? असां वटि त को हिन ते ई इतफ़ाक़ राय कोन्हे मौजूदु। सो बाक़ी छा अलाए लाशारी साहब जेको न लाशारी साहब ते अचां थो। साईं यूरोप जो मिसालूं ॾिनियूं त यूरोप जेको आहे तबाही हुई, वर्ल्ड वार हुई। अच्छा, बाक़ी लाशारी साहब बिल्कुलु शायदि चवां मूं जेको आवाज़ु प्रॉपरली सम्झो कोन। लाशारी साहब चवनि पिया त ॿियनि सॼे सिंध में ॿोॾ अचे पई, हिननि वटि शायदि को वाराबंदी थियल आहे, अलाए पाणी न पियो अचे। पाणी न पियो अचे कुझु ईअं साईं। इरिगेशन जे सिस्टम जी त क्या बात है। असां वटि इहो त असां वटि जो तारीख़ी मिसाल मौजूदु आहिनि त असांजो इरिगेशन डिपार्टमेंट खे जेको आहे हू अवॉर्ड मिलणु खपे। तव्हां शुरू में चयो सिंध आबादगार बोर्ड वारा हुआ, कहिड़ा हुआ? सिंध ज़रात वारा, ॿ आहिनि, एवान ज़रात वारा। एवान ज़रात वारा हू चवनि था, मूं ॾिठी टाइम न्यूज़ ते हुनजी ख़बर, एवान ज़रात जा असांजा आबादगार भाइर चवनि था त जेका कामोरा आहिनि इरिगेशन खाते जा, ख़ासि चयो वियो आहे, इरिगेशन खातो न चयो आहे, चयो आहे त कामोरा ज़िम्मेवार आहिनि। मथां चीफ इंजीनियर खां वठी हेठि ताईं सिफ़ारिशी ऑफिसर, ना तजुर्बेकार ऑफिसर रखिया विया आहिनि। त मां इहे ॾिठी पई ख़बर, मूं चयो त अच्छा पोइ हीअ पाणे अची लॻी विया आहिनि शायदि। जी हा। मां इंतिहाई अदब ऐं एतिराम सां इहे जेके असांजा आबादगार भाइर आहिनि, अॻवान आहिनि, पता हीअ कामोरा छा पाणे अची लॻी विया इरिगेशन डिपार्टमेंट में। ओचितो फ़ैसिलो हिकिड़े इंजीनियर कयो त मूंखे अॼु खां पोइ एक्सचेंज लॻणो आहे रोड़ी कैनाल ते, हिकिड़े फ़ैसिलो कयो, मूंखे सुपरिटेंडिंग इंजीनियर लॻणो आहे, हिकिड़े फ़ैसिलो कयो। सही हणण वारा केरु आहिनि? त हीअ कीअं था चओ था कामोरा ज़िम्मेवार आहिनि? कामोरा जंहिंखे लॻाईंदी त वरी बि पॉलिटिशियन्स न। तव्हां कीअं हिकिड़ो ईअं पासो करे बीह रहो था त बसि हीअ रुगो कामोरा जेके आहिनि उहे हेठि SDO खां वठी जेको आहे चीफ इंजीनियर ऐं सेक्रेटरी जेके नातजुर्बेकार आहिनि, जिन हुननि खे रखियो के हुननि खे। जी हा। छा उहे जेके अरबे खरबे रुपया इरिगेशन खाते में खाइजी विया, उहो रुगो SDO ऐं चीफ इंजीनियर खाई विया। तो कमाल थो थिए, कॾहिं कॾहिं कमाल जी गुफ़्तगू ॿुधण लाइ मिले थी, ऐं इंतिहाई अदब ऐं एतिराम सां ईअं नाराज़ थी वञनि मूंखां। लेकिन हक़ीक़त अजीब आहे न, कामोरा रुगो ज़िम्मेवार आहिनि। जी हा। बाक़ी जिन्हनि कामोरनि खे रखियो उहे अच्छा। सो हीअ ॻाल्हि जेका लाशारी साहब करे पियो, सही इहो कामोरनि कयो आहे। जी हा। कॉलर सां गॾु सुराब बुगियो नौशरो फिरोज़ मां। जी बुगियो साहब, छा चवणु चाहींदा? जी बुगियो साहब। जी जी साईं। साईं टीवी जो आवाज़ बंदि करे ॻाल्हाइजो। टीवी बंदि करे ॻाल्हाइजो साईं। जी जी साईं। ऐं मुंहिंजो साईं साहब वारा सुवाल आहे लिखा हिसाब सां, ज़िलो नौशहर फैज़ में जॾहिं तबाही आई आहे जी, त उनजे बावजूदि चीफ मिनिस्टर साहब को बि वसाइल न मोकिलियो आहे। ॿियो असांजा चूंडियल नुमाइंदा कंहिं बि सार न लधी आहे। लॻभॻि जेको ॿहिराड़ी आहे, असांजो माल मता मैशियत असांजी तबाह थी वई आहे। असां पाण मज़ूर माण्हू, एतिरी असांजी मैशियत, एतिरी असांजो रोज़गार न आहे साईं, जंहिंजे हवाले सां असां रोज़मर्रा जी ज़िंदगी जीऊं। कंहिं बि सार न लधी आहे। असां ॻोठाणा माण्हू मारबुड़ा अॻिते पोइते पाण मदद कयूं, या जेके तव्हां जहिड़ा वसवारा आहिनि हिननि खे अपील आहे त कुझु नौशहर में ग़रीब घणा ई आहिनि त जहिड़े तहिड़े हालात साईं अहिड़ा ई आहिनि। कंहिं बि ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर गुलाम मुस्तफ़ा महर रोड़ी मां। जी महर साहब, छा चवणु चाहींदा? सर अली कारी साहब, असांखां अर्ज़ु आयो त सरकार जो पेट भरिजे नथो सर। हिते बोर्ड वारा एतिरा वीचारा यकीन करे परेशान वेठा आहिनि, कुझु ई नथा ॾियनि, पर कीमा बि नथा पुॼाए सघनि सर। ॿाहिरें मुल्क मां एतिरो अरब रुपया आया आहिनि, ज़ाहिर न आहिनि इन्हनि जी कोरट या इन्हनि खे नए पारां छो नथा पुछनि त हीअ काॾे था एतिरा पैसा कयो, जेको बोर्ड वारनि खे बि न मिलिया आहिनि सर। हिते माण्हू परेशान लॻा पिया आहिनि, पाणी नथा कढी सघनि रोड़ीअ मां। ठीकु आहे साईं। सही पर नौशहरो मां बि बुगियो साहब ऐं हिते रोड़ी मां कहिड़ो मुस्तफ़ा लाशारी महर साहब। महर साहब, ॻाल्हि साॻी आहे। हू चवनि था नौशहरो जी को मदद न पई थिए, माण्हू जेको वाहर थियणु खपे। साईं रोड़ी में चए थो सॼे सिंध जी वाहर थियणु खपे। ऐं हिन सॼी जेका अलमियो थियल आहे, हिन में चइबो आहे न त जे हिननि खां थोरो सवायो किसो वरी थिए थो। मतिलबु मूं हिकिड़ी वीडियो ॾिठी, उहो धाड़ियल आहिनि, को हिकिड़ा
उहे खणी विया आहिनि माण्हुनि खे, उन्हनि कुटीनि पिया, उन चवनि था त हुननि जी के माए को ॿारनि जा लफ़्ज़ इस्तेमालु पिया कनि धाड़ियल, पर उनजी औरतूं खणी विया आहिनि। ॻाल्हि इहा आहे त मूंखे हू पुलिस वारा अगरि एॾा चङा मुड़ुस आहिनि, ॾाढा मुड़ुस आहिनि, हू छा पिया सम्झनि त धाड़ियल रेज़न जेके आहिनि जानवर, इहे उन्हनि जी औरतूं खणी वेंदो अची पेश पवंदा, रिएक्ट न कंदा। ऐं पोइ तव्हांखे अगरि एतिरी ताक़त आहे त हुननि खे वरी सिधो मारियो न। ही रोज़ ही हिकिड़ा मतिलबु बकवास पढ़िजे थी त फलाणे खे हाफ फ्राए हैदराबाद में, कराची में, अलिफ में, सखर में, दादू में, हिते जिथे किथे पुलिस जो जेको धंधो आहे हाफ फ्राए करे छॾियो, फुल फ्राए, हे धाड़ेलनि खे केरु नथो करे, जेके मतिलबु डिस्क्लोज़ यानी वीडियो ते बि बकवास कनि पिया ऐं स्टेट खे चैलेंज कनि पिया, सरकार हिननि जे साम्हूं बेवस आहे। ऐं अगरि पंजाब पुलिस खणी वई आहे, हुनजा ॿार जेके आहिनि, हुनजी ख़वातीन जेके आहिनि, उन ख़वातीन जे हू त वीचारी औरतूं आहिनि, हुननि लाइ भई तव्हां कीअं खणी विया आहियो, औरतूं कहिड़े खाते में खणी विया आहियो? ॾिसो न, मतिलबु तव्हां चइजे त हू जानवर आहिनि, तंहिंजे करे पुलिस बि जानवरनि वारी हरकतूं, हू अगरि जानवर आहिनि, कंहिंजी औरतूं खणनि था, ॿार खणनि था, हू त जानवर आहिनि, धाड़ियल जेके आहिनि जानवर आहिनि, ऐं त हिननि खे इंसान ई नथो मञा। लेकिन तव्हां कीअं जेको आहे उहो औरतूं खणी वेंदो? भई ही 2, 4, 6 इहे हिकिड़ा खणी फिरनि पिया, ऐं ही ॾाढा आहिनि सरकार खां, पकड़े नथा सघनि। त पकड़ण या जेको हाफ फ्राए फुल फ्राए रुगो ही जेके काटकू हुजनि था, इन्हनि खे करिणो आहे, हिननि धाड़ेलनि खे न करिणो आहे। आउं नथो चाहियां आउं हुनजे ख़िलाफ़ु आहियां, लेकिन सो हिकिड़े पासे ही सॼो ॾुख सिंध ॾिसे थी, उते ही जानवर जेके आहिनि हू इंसाननि लाइ हिकिड़ो ॿियो तकलीफ़ पैदा कयो वेठा आहिनि। सो हिकिड़ी ओवरऑल पोइ ख़ुदि मिनिस्टर्स कन्फेस कनि पिया। ॾिसो कल्ह तव्हांजे लाइफ स्टॉक वारे पिताफ़ी साहिबु चयो त अलाए केतिरा लख ढोर ऐं जानवर लाइफ स्टॉक मरी वियो आहे। अॼु मैडम पेचुओ साहिबा जेके आहिनि उन्हनि ॿुधायो त हेल्थ जी तमामु घणो इंफ्रास्ट्रक्चर ज़रे घटि लुड़ी या ॿुॾी वियो आहे। सो बिल्कुलु ठीकु आहे Now what? You are the minister. मिनिस्टर चलो अकेलो कुछ नथो करे सके, लेकिन गवर्नमेंट मतिलबु प्राइम मिनिस्टर चए थो मूं 15 अरब रुपया ॾेई छॾिया आहिनि, इमरान ख़ान चए थो मूं 5 अरब रुपया गॾु करे वरिता आहिनि। हेठि छा आहे? जी हा जी हा जी हा, हेठि माण्हुनि खे रिलीफ छो न पियो मिले? तकलीफ़ त उहा आहे न यार। ऐं मूंखे तकलीफ़ इहा त आहे सो आहे, लेकिन आउं इहो ॾिसां पियो वरी 15 सेप्टेम्बर खां पोइ बरसातनि जी ॻाल्हियूं हलनि थियूं, अलाह करे उहो टरी वञनि, पर वरी 10 महीननि खां पोइ वरी जेको मौसम ईंदो बरसातनि जो ईंदड़ साल, असां त अञा हिन पाणी खे कोन पुॼी सघंदासीं त वरी। जी जी कॉलर सां गॾु ख़ुदा बख़्श सुमरो जकवाबाद मां। जी सुमरो साहब छा चवणु चाहींदा? जी सुमरो साहब। जी 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 साईं। हा सर, मुंहिंजो इहो अली कारी साहिब खां इहो ई सुवालु आहे त हिते जेकाबाद जी जेका इंटरवनी आहे, जेकाबाद ज़िले जा 3 तालुका मुतासिर थिया आहिनि बोड जी सूरत हाल जे सबबु। सर ठीकु आहे सर, उनजी जेके ॿारहाणियूं 90% खां तक़रीबन ख़तमु आहिनि। उहो माण्हू बाड़ूड़ा जेका वीचारा रोडनि ते वेठा आहिनि, उनखे इलाही इंतिज़ामिया न खाधे पीते शयूं फराहम थी कयूं वञनि, न का ॿी ॻाल्हि आहे। 27 लख रुपयो ॿुधण में आयो आहे त डेली डिस्ट्रिक्ट ऑफिस मां बिल निकिरे थो, देगिन ऐं चांवर इन जो खाधे पीते जो। रोडनि ते सूरत हाल इहा आहे, बोर मुतासिर चवनि था असांखे खाइण पीअण जे लाइ का बि शइ नथी मिले। ऐं ॿियो मुंहिंजो सुवालु इहो आहे त जेको पंहिंजो JDC वारो ज़फ़र अब्बास साहिबु आहे, इहो डेली दावा करे थो त कराची खां अंदरून सिंध 100 ट्रकियूं वञनि थियूं पयूं राशन जूं, पर मां ॿियनि शहरनि जी त दावा कोन थो कयां, मां सिर्फ़ु दिल्ली जेकाबाद जो हिनखां पुछां थो त बाबा दिल्ली जेकाबाद जे 3 तालुका में अगरि किथे बि ट्रक हुनजी पहुती आहे हिकिड़ी, त हुनजो असांखे वीडियो ॾेखारे, हुन विराई आहे त हुनजो फोटो असांखे ॾेखारे। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर अली ख़ान मरी मीरपुखास मां। जी मरी साहब छा चवणु चाहींदा? जी मरी साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं असांजो सुवालु इहो त असांजी कॉल थोरी हिकदमि कटिजो त न, पंहिंजो सुवालु इहो आहे त जेको सियासती हिसाब सां हींअर सिंध जे अंदरि मझ चौधारी पाणी त जाम आहे, हुकूमत कंहिंखे ख़ासि पूरे पवंदो? असांजो त सुवालु इहो ई आहे त दरअसल हींअर हिननि जा पाण जे अंदरि में वठां कलो कुॾी आहे, ज़रदारी शहबाज़ शरीफ़ वारा पाण मंझि हींअर जॾहिं इमरान साहिबु आयो त सभु जो सभु गॾिजी हुनजे मथां कातो वारा खणी बीह रहिया आहिनि। तो दरअसल हींअर महांगाई जो तमामु सॼो असांजे मथां हिननि बम केराए छॾिया आहिनि।
हिकिड़ो बदलाव कोन्हे को जेके हुकूमत खाराए पूरे पए त हीअ असांखे घटि में घटि आवाम जे लाइ ही तेल सस्तो कनि, खाधे पीते जूं शयूं सस्तियूं कनि, आवाम खे का सहूलियत ॾियनि। उहा आहे कान का गैस वठण सां वियो हलियो, खंडु वठण सां वियो हलियो, कंहिं शइ जी सहूलियत कान्हे का। इन जे लाइ असीं खुदारा में घटि में घटि को आवाज़ उथारियो, हक़ जे लाइ ॻाल्हायो त सही। ठीकु आहे मरी साहब। अच्छा, जेको बाद में साईं उहा ॻाल्हि कई त उहो जनरल कंप्लेन आहे त भई नथो मिले, पोइ DC किथे पियो ॾिए, पोइ कंहिं तंज़ीम जो नालो खणनि पिया। साईं ॾिसो, हिकिड़ी फलाही तंज़ीम मूंखे ख़बर न आहे, पर ॻाल्हि इहा आहे त तव्हां हुन ते हक़ त कोन था जताए सघो न। हू त जेको अगरि जेको बाद न पियो ॾिए, कंदकोट में ॾिए पियो, कंदकोट में न पियो ॾिए, अगरि सखर में ॾिए पियो, भला हैदराबाद में, हू त जेतिरो करे पियो, का बि तंज़ीम ईंदी हुजे केरु, हाणे हुते पाण इहो त नथा चई छो नथो करी। हाली आहे त हुते हिकिड़ी जेतिरो हुनजो वस आहे, हिकिड़ी सरकार जो जेको वसीला हुजनि था उहे हिकिड़ी फलाही तंज़ीम वटि त नथा हुजनि। ऐं मूंखे ख़बर न आहे त हू छा पियो करे, छा दावा पिया कनि ही मुख़्तलिफ़ तंज़ीमूं, लेकिन जेको कनि पिया इहा त शाबाश आहे। अगरि 100 ट्रक न पियो मोकिले, हिकिड़ी बि मोकिले पियो तॾहिं बि ठीकु आहे। पर ॻाल्हि इहा आहे त असां वटि इहो बि वॾो ज़ुल्म आहे। अक्सर ॾिसां थो, ऐं हिन तंज़ीम वारनि जी ॻाल्हि नथो कयां, असांजे सियासी माण्हू जेके आहिनि या ॿिया जेके हिकिड़ी साबुण जी चकी या हिकिड़ो अटे जो थेलो, पोइ हुनखे हीअं करे बीहारे ऐं पोइ फ़ोटो कढाईंदा। अलाए छा ही मेंटालिटी छा आहे? माना तव्हां ख़ुदा करणी नथा ॾियो शइ, तव्हां जेको आहे उहो फ़ोटो हीअं बाक़ाइदा इनाम ॾींदा हुजनि। क्रिकेट में हीअं कप करे ॾिबो आहे प्लेयर खे, ईअं करे उनखे फ़ोटो मुंहुं हिन पासे करे फ़ोटो कढाईंदा। मतिलबु उहो ॻाल्हि इहा आहे त को जेको थोरो सफ़ेद पोश माण्हू आहे, हीअ आहे, हू त कैमरा वैमरा ॾिसी वञे ई न त यारी त सुभाणे फ़ोटो ईंदो त आऊं पिना पियो। छा था कयो यार? अगरि त ॾियो त हुननि जी इज़त नफ़्स जो बि ख़्यालु कयो। एग्ज़ैक्टली। सो मैनी थिंग्स, केतिरी शयुनि ते ॻाल्हाए, केतिरी त ॻाल्हाइजे, पर जेका हाणे वरी वरी ॻाल्हि आहे त केतिरो। बाक़ी हीअ जेको मरी साहिबु चवनि पिया त हीअ पाण में गॾिजी जी आहिनि, हीअ त सियासत आहे सही, इन में इहो ई थिए थो। ज़ाहिर हींअर हिकिड़ो एक ख़ान सब पे भारी फ़िलहाल त ॻाल्हि आहे त हिकिड़े पासे सभु थियल आहिनि, पोइ बि ख़ान फ़िलहाल त हिननि खे ऐं सिर्फ़ु हिननि सां न, हू त हाणे इंस्टीट्यूशन सां बि इंगेज थी वियो आहे इमरान ख़ान त, यानी मीडिया सां, जुडिशरी सां, एस्टैब्लिशमेंट सां, समूरी सियासी पार्टियुनि सां। अलाए छा मूड अथसि। कॉलर हिन सां गॾु मुर्तज़ा ब्रोई हैदराबाद मां। जी ब्रोई साहब, छा चवणु चाहींदा? हा साईं, कारी साहब खां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि पुछणी आहे। जी साईं। त सम्झ में मूंखे नथी अचे त ही गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां हिकिड़ा तजियाकार चवनि पिया था त पंजाब गवर्नमेंट ख़तमु करण जे लाइ के उपा पिया वठनि, के कंसल्टेशन हलनि पियूं। अॼु बि कंहिं न्यूज़ पेपर में मां पढ़ियो, मूंखे ॻाल्हि इहा सम्झ में कान थी अचे त कहिड़ो ऑप्शन हिननि वटि बचियो आहे जंहिंमें ही हिन गवर्नमेंट खे ख़तमु करण जे लाइ सोचींदा हूंदा। छो जो सभु हिननि आज़माया, हाणे कोर्टूं बि थी वियूं, असेंबली बि थी वई, बाक़ी बचियो कहिड़ो ऑप्शन आहे जंहिं ते ही पंजाब गवर्नमेंट खे ज़रदारी साहब या शरीफ़ साहिबान जेको आहे हिनखे ख़तमु कंदा। इहा ॻाल्हि थोरी सम्झणी हुई मूंखे। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर ज़ाहिद खरल जैकबाबाद मां। जी खरल साहब, छा चवणु चाहींदा? काई साहब ॾाढा बहितरीनु प्रोग्राम कंदो आहे, पर मगर जेका भाई सर सूरत ॾींहों ॾींहुं ख़राब थी पई। जेकॾहिं मुख़्तलिफ़ स्कूलनि में जॾहिं एमरजेंसी लागू आहे त मलेरिया, गैस्ट्रो जी बीमारी पिया थियनि, ॾींहों ॾींहुं ॿार बीमार थियनि पिया। ऐं DHO पारां जेका DC साहब भाई अहिड़ो का इक़दाम न कयो आहे जेके ॿारनि जे हवाले सां। पर ॿी तव्हां ॻाल्हि ॿुधायो, जेके ॿारोड़ा जेके ॿार फुटपाथ ते कल आहिनि, बाईपास जेके पियल आहिनि, उहे जेका शहर जे हवाले सां न उन्हनि खे राशन मिले थो, न उन्हनि खे का टेंट मिले थी। उहे ठीकु आहे, ठीकु आहे। ब्रोई साहब, जेको तव्हां बिल्कुलु सही चयो त हाणे लोटो थियण लाइ त को गुंजाइश घणी बची कोन्हे। हाणे हिकिड़ो ई फॉर्मूलो थी सघे थो, उहो फॉर्मूलो इहो थी सघे थो त क्यू लीग यानी चौधरी परवेज़ इलाही पाण अल्लाह हाफ़िज़ कनि, उहो चए थो साईं हाणे तव्हांजो हीउ जेको बयानियो आहे एंटी एस्टैब्लिशमेंट जेको ख़ासि तरह टियों ॾींहुं एतिरो नथा बकौल कुझु माण्हुनि जे त रेड लाइन्स क्रॉस थी वियूं आहिनि। ख़ुदा ख़बर रेड लाइन क्रॉस थियूं आहिनि या न थियूं आहिनि, छाकाणि हर दफ़े चवनि था रेड लाइन क्रॉस करे छॾी आहे, पोइ वरी ख़बर पए थी त रेड लाइन खे थोरो अञा पोइ हिते सोरे वरितो अथनि। सो हाणे परवेज़ इलाही ते को ग़ैबी बार पइजी वञे त भई हाणे तव्हां ख़ैर आबाद करे छॾियो, त इहो हिकिड़ो मूंखे सम्झ अचे थो। गवर्नर राज जेको भी कोन सघंदो, ऐं गवर्नर राज जेको परवेज़ इलाही या पंजाब हुकूमत को जवाज़ बि ठाहे न पई ॾिए, सो उनजो त मूंखे नथो नज़र अचे।
ऑप्शन्स उन ते ई कमु थी रहियो मुंहिंजे ख़्याल हीअ त हिकिड़ो पासो उनखे प्रेशर में आणनि पिया ऐं थी सघे थो ऐं उनखे ख़ारिज जो इम्कान नथो कराए ॾेई सघां छाकाणि परवेज़ इलाही केतिरो बि इमरान ख़ान खे पंहिंजो क़ाइद चए पर असल हुनजो जेके वॾनि जा रस्ता आहिनि उहे ॿिए पासे आहिनि जी हाँ जी हाँ सो शुजात हू पंहिंजे वॾनि जे रस्ते ते बीठो आहे परवेज़ इलाही थोरो भले उमिरि में भले ॿ टे महीना वॾो आहे चौधरी शुजात खां हू फ़िलहालु हिन पॉपुलर पॉलिटिक्स सां गॾु बीठल आहे छाकाणि हिननि ग़रीबनि कॾहिं कई बि कोन्हे मियां नवाज़ शरीफ़ सां गॾु पॉपुलर सियासत ॾिठी पोइ विच में क्यू लीग त मिड़ी हिकिड़ी हू हुई सो तोड़ जोड़ जी पार्टी हुई हाणे वरी इमरान ख़ान पॉपुलर पॉलिटिक्स आहे सो इहो हिकिड़ो बुरो हिसाबु रस्तो नज़र मूंखे ज़ाहिरी तरह अचे थो ॿियो मूंखे को रस्तो सम्झ नथो अचे मुंहिंजो ख़्यालु आहे त तवजा वधीक हूंदी इमरान ख़ान खे नाहिल करार ॾियण लाइ ऐं हीअ जेका गुफ़्तगू फवाद चौधरी करे पियो किसी के बाप में हिम्मत है तो करके दिखाए ॻाल्हि इहा आहे त इहो त मूंखे त लॻे थो फवाद चौधरी उहो ई कमु करे पियो त भला कयो छो नथा जी मूंखे सूट थो करे न उन्हनि खे बि जीअं तव्हां हमेशह चवंदा आहियो त अटैक कंदव त मतिलबु इहा कहिड़ी ॻाल्हि आहे त यासिर खे धक हणी ॾेखार पोइ ॾिसो छा थो कयां Exactly. अड़े भाई धक छो हणे यासिर खे ऐं कैमरा में तुम यासिर को मार के दिखाओ भाई क्यों मारो अञा उन्हनि डिस्कशन इहा शुरू भाई मूंखे चवणु खपे ख़बरदार यासिर को माराए ऐं चयो यासिर को मार के दिखाओ हाणे इहो अलाए फवाद चौधरी ऐं हिननि जी छा ऐं तव्हां ॾिसो त हीअ इमरान ख़ान जे हिन बयान खां पोइ सदर अलवी साहिब बि थोरो पासीरो थियो आहे शाह महमूद कुरैशी साहिब ईअं माठ आहे मम आहे जी हाँ जी हाँ ॼण हुन ॿुधो ई कोन जी हाँ जी हाँ जी हाँ ठीकु आहे सो इहा ॻाल्हि बाक़ी जेको बाद मां साईं चवनि पिया या तबाही आहे ऐं एजुकेशन असांजा तालीमी इदारा ज़ाहिर किथां खुलंदा हाणे त मुतासिर ऐं जेको हाणे ॾिसो हेल्थ जी जेका हींअर ख़वातीन सां जेके ख़वातीन जी बीमारियूं हुजनि थियूं गाइनी जूं ॿियूं उहे त वीचारियूं किथे दांह बि न कछी करे सघनि ॿारनि खे गैस्ट्रो ॿारनि खे मलेरिया हीअ डेंगी पखिड़िजे पियो इट्स अ हॉरिफाइंग सिचुएशन ऐं अगरि आउं चवां त हीअ जेके वर्ल्ड पावर्स आहिनि अगरि हीअ क्लाइमेट चेंज जे करे असां वटि हीअ तबाही आई आहे त हू असांखे ॾियनि छा पिया कैनेडा $2 मिलियन पीनट्स पियो ॾे अमेरिका छा पियो ॾे हीअ ॾियनि छा पिया असांखे तबाही हिन जेको इहा ॻाल्हि त मञण जी आहे त पाकिस्तान हीअ जेको सॼी माहौलियाती तबाही थी आहे हिन में 1% 1% जो शेयर होल्डर पाकिस्तान आहे क्लाइमेट चेंज पाकिस्तान जो हिकिड़ो वाहिद कमु आहे जंहिंमें पाकिस्तान जो घणो हथु कोन्हे न त ॿियनि मामलनि में असांजो हथु सवायो हूंदो आहे हिन में असांजो को हथु ई कोन्हे 1% हथु आहे ऐं तबाही असां वटि एतिरी आई आहे जिते भले कई मुल्क दुनिया जा जेके आहिनि उनखां उन टोटल आबादी खां वधीक जेके माण्हू आहिनि अॼु मुतासिर थियल आहिनि सो दुनिया को हेल्प ख़ासि करे न पई फ़िलहाल त लेकिन बहरहाल उम्मीद आई पर हेल्प अचे बि उहा हेठि वेंदी कीअं माण्हुनि ताईं रिलीफ बि ऐं हीअ जेको पाणी जो रस्तो न ॾींदो साईं हीअ मच्छर वारो ई कमु थींदो हिते न पिया छॾीनि वरी हीअ जेको हिते बदीन वारे पासे ते 0 पॉइंट ते इहो वरी मतिलबु 100 कोड़ा 100 प्याज़ वारी ॻाल्हि आहे ठीकु आहे सभु कॉलोनी सां गॾु अब्दुल कादिर तुनियो लाड़काना मां जी तुनियो साहब छा चवणु चाहींदा हेलो जी सही साईं ॿिन्ही असांजे क़ौमी हीरोज़ खे सलाम कादी साहब खे तव्हांखे बि जी साईं गुज़ारिश छा करणी आहे त जेको गंदो पाणी थियो आहे न बरसाति जो ऐं ॿोॾियुनि जो कादी साहब जे पंहिंजे प्रोग्राम जे तवसु सां गुज़ारिश था करणु चाहियूं गवर्नमेंट खे हिननि अंधनि ॿोॾनि ऐं गूंगनि खे इहो चओ त स्प्रे वग़ैरह करायो न त वॾो इंसानी अलमियो थो अचे कादी साहब जी गुज़ारिश आहे त महिरबानी करे इन्हनि खे एडवाइस करे त स्प्रे वग़ैरह करायो न त वॾो इंसानी अलमियो थींदो जी साईं ॿियो बि कॉलोनी नदीम अहमद डोमकी कश्मीर मां जी डोमकी साहब छा चवणु चाहींदा सॼी संगत खे सलाम वालेकुम सलाम साईं अर्ज़ु इहो आहे असांजे कश्मीर में पूरी सिंध जी आहे पूरो बख्शापुर कश्मीर कंदकोट सभु बोर्ड में मुतासिर थी वियो तमामु ग़रीब बेघर थी विया त जेके राशन आया ख़ैमा आया सामान आया अवाम लाइ ग़रीबनि लाइ आया यतीमनि लाइ आया उहे पीपल्स पार्टी जे गुंडनि MNA MPA ऐं जेका हेठियां वाठा आहिनि उन्हनि पंहिंजे भांडनि में खाननि में रखी छॾिया जी साईं त पंहिंजनि पीपल्स पार्टी जे गुंडनि ज़रिए ठीकु आहे साईं डोंकी साहब तव्हांजी कावड़ भले बिल्कुलु सवाई हूंदी पर लफ़्ज़नि जी चूंड मुंहिंजे ख़्याल में मुनासिबु रखो कंहिंखे बि असां हिकिड़ी जनरलाइज़्ड अहिड़ी ॻाल्हि न करणु खपे इहा मुनासिबु न आहे ऐं घटि में घटि इहा तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त नेक्स्ट टाइम कॉल कयो त लफ़्ज़नि जी सभु दोस्त संगत में वेठा आहियूं की टीवी ते ॻाल्हि हले थी हाणे ईअं की ईअं अहिड़ा लफ़्ज़ गुथा ॻाल्हाइबा त को मुनासिबु ॻाल्हि न आहे हिकिड़ी महज़ब पाण खे महज़ब कचहरी कयूं था कावड़ ऐं गुस्सो बिल्कुलु बराबरि हूंदो कंहिंखे शायदि तव्हां ते कावड़ हुजे तव्हांखे ॿियनि ते कावड़ हूंदी इहो ठीकु आहे पर लफ़्ज़नि जी चूंड मुनासिबु रखिजे
ॾिसो जैकुम्बाद किशमोर पहिरीं कंहिंजो कॉल हुई पहिरियां कादिर तुनियो साहिबु लाड़काना मां पुछियो। हा हू ठीकु आहे। हा लाड़कानो आहे हितां घणे भाङे हाणे जेको हिननि वटि पाणी आयो हेठि सुरी आयो आहे। जी हा ठीकु आहे। हज़ार माण्हू तबाही त हुते बेतहाशा थी आहे ऐं माण्हू अञा दरबदर आहिनि। लखे माण्हू हिननि जैकुम्बाद हुजे कंदकोट हुजे हिन पासे रोडनि ते ही लाड़कानो सखर तबाही बेतहाशा आई आहे। लेकिन हाणे पाणी आस्ते आस्ते सवाइ शहरनि जे लाड़काने जी उहो लाड़काने में उहे बि ख़ैर सले तुनियो साहिबु जॾहिं बरसाति न बि हूंदी आहे त मां 2 टे पाड़नि में विया उते त गंदो पाणी बीठो ई बीठो हूंदो आहे। सो लेकिन ठरी मीरवा में त अॼु बि जेको आहे उहो 5 फुट 6 फुट कोट डी जी जेको विनस आहे मतिलबु विनस जा कई मंज़र पाण खे कई शहरनि में मंज़र नज़र अचनि था। ही मंज़ूर वसाण साहिबु कोट डी जी खे विनस चयो पिए। ठरी मीरवा हलिया वञो उहो विनस लॻो पियो आहे। मेहट जे चोतरफ़ हाणे ॾिसो न 10 फुट जे बंदि जे अंदरि जोही में रिंग बंदि जे अंदरि छा उन्हनि जी रातियूं कीअं गुज़रंदियूं हूंदियूं ॾींहुं कहिड़ी कैफ़ियत में रहंदा हूंदा त ख़ुदा ख़ैर करे केॾी पर हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते अच्छा हीअ जेको हाणे बूबक ऐं हिन पासे जेके 5 यूसीज़ मंछर जे करे हाणे त हिननि में तबाही अचे पई लाड़ वारे पासे अचे पई। कई जाइनि ते शहर ॿुॾा पिया आहिनि जुडो ऐं हिन पासे हीअ असांजा जी नवकोट ही जुडो नवकोट ही सभु ॿुॾा पिया। त ॻाल्हि इहा आहे त जिथां पाणी कुझु लही आयो आहे उते बि सार लहणु खपे ऐं जिथे माण्हू बिल्कुलु पाणी मंझि वेठा आहिनि उन्हनि जी बि सार लहणु खपे। सो रिलीफ त थियणु खपे ऐं ही मच्छरनि जो ऐं हिननि जो अगरि को बंदोबस्तु न कंदा त ही वाक़ई में सही थो चए तुनियो साहिबु त पोइ वॾो ॿियो अलमियो जनम हिकिड़ो डेंगी जो हिकिड़ो नयो अलमियो जनम कॉलर न सां डॉक्टर मुश्ताक नारी हैदराबाद मां। जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा? रिसेंटली प्रेस कॉन्फ्रेंस कई त कराची में मिट्टी ऐं धूड़ उॾंदी हुई कुझु कोन हो माण्हू हिते शिकार करण ईंदा ऐं असां ई कराची खे संवारियोसीं ठाहियोसीं। इन सिलसिले में कोई हुनखे ॿुधाए नथो त जेके इदारा हुआ डाउ मेडिकल कॉलेज 1945 में उतो अंग्रेज़नि जे दौर में फॉर्म थियो। मदरसुल सिंध मदरसुल इस्लाम अफंदी साहिबु ओल्ड एज आहे जेको 1885 में जेको आहे उनजो बुनियादु विधो वियो। NAD यूनिवर्सिटी खे 100 साल थी विया आहिनि 2020 में। एॾा वॾा इदारा जेके आहिनि सिंध में हुया ट्रांसपोर्ट जो जदीद निज़ाम हो ट्राम हलंदी हुई सॼो उन टाइम ते असांजी एरिया में जेको पोर्ट हो उहो कराची में हो। ॻाल्हि थोरी अगरि कंक्लूड करे वठो तकड़ में ॻाल्हि थोरी तकड़ में कंक्लूड करे वठो। ठीकु आहे साईं जी कॉल ड्रॉप थी। जी हा साईं इहो ई इहे जेके शहर आहिनि 47 में लंडन बि अहिड़ो कोन हो जहिड़ो अॼु आहे। मुंबई बि अहिड़ो न हो जहिड़ो अॼु आहे। कराची बि अहिड़ो न हो जहिड़ो अॼु आहे। हैदराबाद अजाई ॻाल्हि आहे। लाहौर अहिड़ो हो 47 में। ज़ाहिर आहे पॉपुलेशन वधी आहे रिसोर्सिस वधिया आहिनि टेक्नोलॉजी हिकिड़ी तंग नसरी आहे त छा बि ॻाल्हायां। मतिलबु हीअ न अचनि हा साहिबु हिन जा 47 में त पोइ असीं अहिड़ा जहिड़ा हुजूं। एग्ज़ैक्टली ठीकु आहे। वक़्तु हिकिड़ी इंट्रस्टिंग डेवलपमेंट थी आहे कल्ह जेको पंहिंजो जेको हिकिड़ी डिबेट उथी त इमरान ख़ान साहिबु जेको 9 जी 9 सीटुनि तां भरायो त सुप्रीम कोर्ट में कल्ह प्रोबोनो ईअं चैलेंज थी वियो आहे त ईअं पार्लियामेंट ईअं पॉलिटिशियंस खे मना कयो वञे त भई तव्हां ईअं न विड़ो 3 सीटुनि तां कॉन्स्टिट्यूंसी। ॾिसो अजाई क़िस्म जी पिटिशन्स दाख़िल थियनि थियूं ऐं उहो त ख़ैर अदालत सगोरी जी मर्ज़ी आहे जो इस्तेहक़ाक़ आहे त हिन में कानूनी नुक़्तो त कुझु ई कोन्हे। हू चवनि था त पेशावर जे माण्हू जेको आहे उहो लाहौर मां छो विड़े। अड़े बाबा हिकिड़े पासे चओ त क़ौमी सोच हुजणु खपे त भई अगरि पेशावर जे माण्हू खे दादू वारो वोट ॾिए थो त ॾिए दादू वारे खे जेलम वारो वोट ॾिए थो त ॾिए त हीअ में कानूनी नुक़्तो कहिड़ो आहे जो अदालत पहुची वञनि था। हीअ हिकिड़ो सियासी मामिलो आहे ऐं डेमोक्रेसी आहे। तव्हां जमहूरियत में आउं वञी 50 सीटुनि ते बीहां मूंखे मतिलबु सम्झ नथो अचे त क़ानूनी तौर ते मूं ते पाबंदी कीअं हणी सघनि था। ऐं 50 सीटुनि त न खटंदसि हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। इमरान ख़ान आहे इमरान ख़ान स्पेसिफिक पिटिशन भई इमरान ख़ान 50 सीटुनि ते बीहे या हिकिड़ी सीट ते बीहे इनमें कानूनी प्रॉब्लम कर पैसा ज़ाया थियनि था। भई पैसा बि हू पंहिंजे खीसे में ख़र्च करे थो या उनजा डोनर्स ख़र्च कनि था। उहो चओ था फॉरेन फंडिंग थिएसि थी त भई कहिड़ी असां वटि बसि उहो अॼुकल्ह
अॼुकल्ह इमरान ख़ान फोकस्ड सभु शयूं थियनि थियूं एग्जैक्टली इंटरेस्टिंग इहे ॻाल्हियूं वरी उनजी शायदि हुन ते बि हाणे तकरीरनि ते पाबंदी लॻी वेंदी, हाणे हुनजा इंटरव्यूज़ बि वरी बंदि थी वेंदा। इहा असां 2.5 साल पहिरीं ॿुधो त नवाज़ शरीफ़ खे कोन करणु ॾींदा। मूंखे हाणे सोचां थो त केॾी महिल नवाज़ शरीफ़ जो लाइव इंटरव्यू कजे, ॾिसूं हलाइणु ॾींदा या न हलाइणु ॾींदा। लेकिन इहो 2 सालनि में जेको पॉपुलर थिए थो न, उनजो हुन वटि हिकिड़ी सघ अचे थी। ही ह्यूमन नेचर आहे त भई मूंसां माण्हू आहिनि, त पोइ जेका ऑलरेडी सघारी कुवत हुजे थी, उहा चए थी त पर तोखे त असां आंदो न, तूं असां सां कीअं टकराईंदो। हू चए थो भई आंदो या न आंदो, हीअं त आउं पाण सघारो आहियां। त पोइ 2 सघारा जेके आहिनि उहे हमेशह टकराए में अचनि था। नवाज़ शरीफ़ छा मसइलो, नवाज़ शरीफ़ जो मतिलबु छा इस्टेब्लिशमेंट जी हुन मां न जनम वरितो। बिल्कुलु शेख रशीद सही चए थो त गेट नंबर 4 से सबकी सियासत की शुरुआत हुई है, पर शुरुआत भले हुई हो, लेकिन पोइ हू पाण एतिरा पॉपुलर थी वञनि था जो चवंदा त भई ईअं डिक्टेशन कीअं वठंदासीं, हाणे असांजी थोरी डिक्टेशन वठो। त हू जेके ज़ाहिर असां वटि जेके इस्टेब्लिशमेंट आहे उहो जेके असीं तव्हांजी कीअं डिक्टेशन, त पोइ हीअ सभु गेम्स शुरू थी वञनि था, पाबंदियूं हे हो। लेकिन आउं सम्झां थो त ही वरी अक्टूबर जो विच धारे किथे डिसीशन थी वेंदो ऐं पोइ शयूं आहिस्ते आहिस्ते सेटल थींदियूं। ऐं इमरान ख़ान खे बि ही 10 सीटनि जी इलेक्शन, हाणे ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हिन दफ़े आउं वरी स्केप्टिकल आहियां त हिन दफ़े ही जेके बाई इलेक्शंस थींदा 8 या 9 सीटनि ते, 9 सीटनि ते, हिन दफ़े फेयर थींदियूं या न? एग्जैक्टली कराची वारो त थी वियो, बाक़ी हाणे हिनखे ॾिसूं त हिन दफ़े फेयर थियनि थी या नथी थियनि। ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलाईंदड़ प्रोग्राम में दुआनि में